करीम अलैहिस्सलाम फरमायो त मुस्लमान जा मुस्लमान ते 5 हक़ आहिनि। पहिरियों नंबर हक़ ही आ त पाण करीम ने फरमायो त तव्हां हिक ॿिए ते सलाम कयो। सुभान अल्लाह। यारिफ लम यारिफ, सुञाणो या न सुञाणो, हिक ॿिए खे मुस्लमान सलाम कयो। जो मुस्लमान जो मुस्लमान ते हक़ आ त मुस्लमान सलाम जो जवाब ॾेसि। हिकु सलाम करे जो सलाम जो जवाब ॾे। जो मुस्लमान जो हिकु हक़ आ। ॿियो मुस्लमान जो ही हक़ आ त मुस्लमान छिक ॾे त तव्हां उनखे छिक जो जवाब ॾियोसि। पाण करीम ने फरमायो जो मुस्लमान जो हक़ ही आ बीमार थे त उनजी तबियत पुछण वञोसि। सुभान अल्लाह। टे पाण करीम ने फरमायो चौथो उनजो हक़ ही आ तव्हांखे मुस्लमान दावत ॾे त दावत क़बूल करियोसि। सुभान अल्लाह।